छाछरो जे सरकारी रेस्ट हाउस में लखें रुपयनि जो सामान चोरी थियण जो केस दाख़िल कियो वियो आहे। बिल्डिंग्स खाते जे सब इंजीनियर शाहिद मलिक की फरियाद ते चौकीदार प्यार अली समेत बेन मथा केस दाख़िल कियो वियो। फरियादी FIR में मौक़िफ़ अख्तियार कियो आहे त सरकारी रेस्ट हाउस में जनरेटर, फर्नीचर, शमसी तवानाई जो निज़ाम, एयर कंडीशन समेत लगभग 30 लख रुपयनि जो सामान चोरी कियो वियो आहे। ही अहम ख़बर मां असां शेयर कयूं पिया। छाछरो जी सरकारी रेस्ट हाउस में लखें रुपयनि जो सामान चोरी थियण जो केस दाख़िल कियो वियो आहे। नाज़रीन, अवां खे आगाही ॾियूं पिया। छाछरो जे सरकारी रेस्ट हाउस में लखें रुपयनि जो सामान चोरी थियण जो केस दाख़िल कियो वियो आहे। बिल्डिंग्स खाते जे सब इंजीनियर शाहिद मलिक की फरियाद ते चौकीदार प्यार अली समेत बेन मथा केस दाख़िल कियो वियो। फरियादी FIR में मौक़िफ़ अख्तियार कियो आहे त सरकारी रेस्ट हाउस में जनरेटर, फर्नीचर, शमसी तवानाई जो निज़ाम, एयर कंडीशन समेत लगभग 30 लख रुपयनि जो सामान चोरी कियो वियो आहे।